सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां थोरो थोरो पंहिंजे पाण खे शांति ॾींदा वञूं, थोरो थोरो वरी मालिक जी रहमत खे पंहिंजे अंदर में पाईंदा वञूं, अंदर में विझंदा वञूं। इहो ॻाल्हाइण मिलणु मिलाइण हे करण इहो सदाई हलंदो पियो आहे, कहिड़े ॾींहुं बंदि थियो, छा थींदो आहे? पर हिकदमि जल्दबाज़ी, हिकदमि उभाराए, हिकदमि उथण हे कर, माना इहा असांजे दिमाग़ जी खोपड़ी फिरण जी निशानी आहे। भई असांजी खोपड़ी उते न आहे, माना अंदरि असांजो ओड़ो ई आहे जहिड़ो हुयो। तंहिंजे करे मौन जो मक़सदु आहे पंहिंजे दिमाग़ खे सही कर, ऐं असांजे दिमाग़ जो ध्यानु आहे शांति। जिस्म जो ध्यानु आहे खाधो, ऐं जॾहिं इंसान सेहतमंद हूंदो आहे पोइ दवा थोरे खाईंदो आहे। जेको माण्हू ठीकु हुजे बीमारी जी दवा थोरे खाईंदो, जेको बीमार हूंदो उनखे ई दवा जी ज़रूरत पवंदी। त साॻे नमूने उहे संत, उहे महात्मा, उहे दरवेश असां ॾिसंदा आहियूं। हाणे हिकिड़ो संत गुज़ारे वियो, थोरो वक़्तु थियो, मुंहिंजे ख़्याल में 2 साल थिया हूंदसि। उनजो कहिड़े मो 70 साल उहो न कॾहिं कुझु खाधे, न पाणी पीते, न कुझु कयईं, ऐं न वरी कॾहिं वॉशरूम में वियो, खाधे कोन त वॉशरूम में कोन वियो। ॾींहं जा ॾींहं पूरी दुनिया उन ते जेको आहे रिसर्च कंदी रहंदी, ॾींहुं राति कैमराऊं लॻाए छॾींदासीं, अंदरि बंदि करे छॾींदासीं, भई तूं बिना खाधे रही कीअं सघंदो आहे? लेकिन BP, शुगर, सिहत सभु रेतूं सभु पोइ सभु जूं सही हूंदियूं, कुझु बि न हूंदो हुअसि। पोइ 70 साल थिया आहिनि, मां कुझु खाधो ई न आहे, बसि हवा खाईंदुमि, बसि खोड़ा। जॾहिं माण्हू बीमार न आहे त दवा छो खाईंदो? जॾहिं हुनखे पंहिंजे सिहत ते पवनि आहे, भई पंहिंजो पाण खे अहिड़ो रखी वियो जो हुनखे खाधे जी ज़रूरत न आहे, त खाधो छो खाईंदो? जॾहिं आमतौर माण्हू न खाए त ज़िंदा थोरे रही सघंदो, पर घुमंदो रहंदो, सभु कुझु कंदो, मिलंदो रहंदो, सभु कुझु कंदो रहंदो, लेकिन कॾहिं कुझु न खाधे। त जॾहिं असांखे सिहत सही आहे त पोइ असां दवा न खाईंदा आहियूं। छा इहे संत महात्मा उहे खाधो न खाईंदा आहिनि त पोइ कीअं हलंदा आहिनि? मगर उनजो नेम ध्यानु योग सिमरन हलंदो रहंदो, पोइ उन हवा खे ई खाधो बणाए छॾींदा आहिनि, उतो ई सभु कुझु वठी वठंदा आहिनि। ऐं हक़ीक़त बि आहे, महात्मा जो बि आहे, शुद्ध हवा हुजे, साफ़ हुजे त वियो, वॾा साह खणो, सुकून सां नेम कयो, पोइ बुख खयो, वञी पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी आहे, पंहिंजो पाण खे ओतिरो एनर्जी मिलणु शुरू थी वेंदी आहे। छाकाणि प्रकृति नेचर में सभु कुझु आहे ई सही, सभु कुझु नेचर में ई खणंदा, आहिस्ते आहिस्ते सभु कुझु पंहिंजो पाण ठीकु थियणु शुरू थींदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे सिहत हेल्थ जीवन खे बहितर कयूं, ऐं मालिक जे द्वार ते अचण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां पंहिंजी अंदर खे ख़ाली करे वरी नई शक्ति सां भर। असल में जेको ई नेगेटिविटी गिलास जेका बि आहे उनखे ॿाहिरि कढी वरी उन शुद्ध रहमतुनि सां पंहिंजे पाण खे वरी पॉज़िटिविटी सां भर।
न त असांखे लॻंदो असां पॉज़िटिविटी वठूं था, पर अंदरि में नेगेटिविटी हलचल हूंदी त पॉज़िटिविटी ॿाहिरि हारिजी वेंदी, असांखे पतो ई न पवंदो, सभु कुझु उल्टो थी वियो। तंहिंजे करे आहिस्ते आहिस्ते पंहिंजो पाण खे ख़ाली कंदा वञो, आहिस्ते आहिस्ते सही कंदा वञो। जेको ख़ाली थिए उनखे बहितरी सां भरंदा वञो। असांजी सोच सिर्फ़ु थोरी बदलंदी आहे। जीअं पाणी जो गिलास हिकिड़ो अधु गिलास आहे, जेकॾहिं हिकिड़े खां पुछंदासीं चवंदो आहे अधु ख़ाली आहे, पर जेकॾहिं ॿियो चवंदो त इहो अधु भरियल आहे, ॻाल्हि बि ॾिसी साॻी आहे। उहो चवंदो अधु ख़ाली आहे, उहो चवंदो अधु भरियल आहे, लेकिन सोच ॿिनि जी उल्टी आहे। जेको चवंदो अधु ख़ाली आहे उनखे ख़ाली मिलंदो, जेको चवंदो अधु भरियल आहे चवंदो बाक़ी भरियल त हिन सभु कुझु आहे, बाक़ी ॿियो बाक़ी भरिजी वेंदो, उमेद जी किरण थी वेंदी। तंहिंजे करे नेगेटिविटी खे, जल्दबाज़ी खे उॿाराए के असां ॿाहिरि कढूं, ऐं जॾहिं साफ़ थी वेंदासीं त मालिक जी रहमत अचणु शुरू थींदी, ऐं जीअं मालिक जी रहमत ईंदी वेंदी तीअं तीअं असां वधंदा वसंदा ख़ुशि ख़ुशहाल थींदा।